सांगड़ मां के खबर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद कायम खानी की रिपोर्ट मुताबिक़ एसएसपी सांगड़ कैप्टन सदाम हुसैन की अगवानी में ॾोहारनि ऐं मंशियात फरोशनि खिलाफ़ कार्रवाइयूं जारी आहिनि। इंचार्ज सीआईए सांगड़ अली अकबर चन्ना मंशियात फरोश महेश मालीअ जे अॾे ते छापो हणी 37 किलो सिहत लाइ नुक़सानकार गुटके की तैयारी में इस्तेमाल थींदड़ गुटका जी कच्ची सोपारी ऐं 1100 गुटका पुड़ियूं हथ करे वरतियूं आहिनि। एसएचओ सांगड़ सनाउल्लाह मंशियात फरोश मेहरबान अली बुक्कीअ खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े में 420 गुटका पुड़ियूं हथ करे वरतियूं आहिनि। एसएचओ टंडो आदम इम्तियाज़ अली फुर के केस में घुर्बल जवाबदार कामरान रिंद के गिरफ़्तार करे वरतो आहे। उनखां अलावा मंशियात फरोश वकास राजपूत अली गुलाम रिंद हुब अली समो ऐं सऊद मकरानी बलोच के गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े में 865 नुक़सानकार गुटका पुड़ियूं हथ करे वरतियूं आहिनि। एसएचओ शाहपुर चाकर राजा नवीद सरफराज मंशियात फरोश सजाद अली डायरी के गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े में 20 लीटर शराब हथ करे वरतो आहे। गिरफ़्तार मंशियात फरोशनि खिलाफ़ मंशियात एक्ट के कलमनि तहत केस दाख़िल कियो वियो आहे। एसएचओ लुंडू कुर्बान अली राजपर कतल केस में घुर्बल जवाबदार वली मोहम्मद जरदारी ऐं इमरान अली जरदारी के गिरफ़्तार करे वरतो आहे। एसएचओ बी सेक्शन टंडो आदम असदुन्नबी खिची चोरी के केस में रूपोश जवाबदार महबूब लोरड़ के गिरफ़्तार करे वरतो आहे। एसएचओ सांगड़ सनाउल्लाह चोरी थियल मोबाइल फोन हथ अचण ते असल मालिक गुलाम रसूल शेख हवाले करे छॾियो आहे।